إذ قال له ربه أسلم قال أسلمت لرب العالمين इज़ क़ाल लहू रब्बुहु जॾहिं हुनजे रब जॾहिं अल्लाह साईं चयो इब्राहिम अलैहिस्सलाम खे इब्राहिम अलैहिस्सलाम जो रब जेको आहे उन चयो त अल्लाह साईं पाण इहो किसो ॿुधाए पियो कि जॾहिं मूं चयो उनखे या हुनजे रब चयो उनखे अस्लिम अस्लिम माना तूं हाणे बिल्कुलु मुंहिंजी मर्ज़ी जे मुंहिंजी रज़ा जे हेठि अची वञ मुंहिंजी रज़ा में बिल्कुलु 100% राज़ी थी वञ ऐं मञी वटि रब त हुन फौरन छा चयो इब्राहिम अलैहिस्सलाम फौरन चयो काला अस्लमतु लिरब्बिल आलमीन अल्लाह साईं हुन फौरन चयो अल्लाह मूं त जेको आहे पाण खे बिल्कुलु हुनजे मातहत करे छॾियो त उन रज़ा जे मातहत करे छॾियो इन ई खे इस्लाम चइजे थो कि जेको माण्हू पाण खे बिल्कुलु अल्लाह जे रज़ा जे साम्हूं अल्लाह जे अहकामात जे साम्हूं जेको आहे पंहिंजो पाण खे बिल्कुलु दाख़िल करे छॾे ऐं हुन जे साम्हूं पंहिंजो सिर झुकाए छॾे हुन में बहस मुबाहिसो न करे जेके अल्लाह जा अहकामात आहिनि उन्हनि जी पूरत करे इन ई खे इस्लाम चइजे थो इन ई मां लफ़्ज़ मुसलमान निकितो आहे इन ई मां जेको आहे सलामती निकितो आहे इहा ई इंसान जी सलामती आहे इंसान जी सलाम जेको चवंदा आहियूं न अस्सलाम वालेकुम कि अल्लाह साईं जी सलामती हुजे तव्हां ते तव्हांजे मथां हुजे त इंसान जी सलामती इन ॻाल्हि में आहे कि हू अल्लाह साईं जी वॾाई खे मञे ऐं पंहिंजो पाण खे उन जी मर्ज़ी जे मातहत करे हेठि करे पंहिंजी मर्ज़ी खे हुनजी मर्ज़ी जे हेठि रखे ईअं न कि मुंहिंजी दिलि थिए पई शराब पीअण जी त अल्लाह साईं त शराब हराम कयल आहे त इहो अगरि केरु कयो त हू अल्लाह जी मर्ज़ी सां ॿाहिरि वियो हुन अहिड़ी शइ कई जेका अल्लाह जंहिंमें राज़ी कोन्हे हुन उहा कई के माण्हू खे जुआ खेॾणी आहे जुआ अल्लाह मना कई आहे अल्लाह साईं मना कयो आहे किनी ॻाल्हि आहे त जेके पंहिंजे शौक़ जे करे या पंहिंजी जेको नफ़्स जी कमज़ोरी जे करे वञी करे जेको आहे को जुआ खेॾी आहे या को अहिड़ी ग़लति हरकत कई आहे त उन जेको आहे उहो पोइ मुस्लमान कोन्हे उन पाण खे जेको आहे उहो अल्लाह जी रज़ा जे हेठि मुकमल तरीक़े सां कोन अथव त हाणे 131 में अल्लाह साईं चयो इज़ क़ाल लहू रब्बुहु जॾहिं हुनजे रब हुनखे चयो इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो अस्लिम तूं जेको आहे पूरी तरह सभु जेको आहे उहो पंहिंजो पाण खे दाख़िल करे छॾ अल्लाह जी रज़ा जे हेठि काला असलम तो हुन चयो मूं करे छॾियो रब्बिल आलमीन जे ऐं बिल्कुलु हर ॻाल्हि मञण जे तयारु आहियां वरी इहो लफ़्ज़ साॻियो यूज़ थियो आहे जेको सूरह फातिहा में असां पढ़ंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ऐं हिते जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम बि चए पियो त हुन लफ़्ज़ साॻिया उहे इस्तेमालु कया ऐं चयो त ली रब्बिल आलमीन